असल रात जो मज़ा ॻाल्हि कंदासीं हाय तकरार ड्रामा सीरियल जे बारे में। दोस्तों जीअं एपिसोड हलंदा था वञनि अॻिते तव्हांखे अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं त नेक्स्ट एपिसोड में छा थींदो दोस्तों, हिन ड्रामा सीरियल में कहिड़ा किरदार कीअं थींदा दोस्तों, ऐं हिन में कहिड़ी कहाणी नई जन्म वठंदी उहा बि हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। हाय तकरार ड्रामा सीरियल हिन वक़्तु दोस्तों घणे मां घणो यूट्यूब ते सर्च थियण वारो चैनल आहे ऐं ड्रामा सीरियल आहे दोस्तों। इन जे करे असां जेको रिएक्शन ॾींदा आहियूं उहो ड्रामा सीरियल जे बारे में ॾियूं था। ड्रामा सीरियल हाय तकरार के बारे में तो नेक्स्ट एपिसोड में छा थींदो दोस्तों। अॼु सुठो लगे तो असांजे चैनल के सब्सक्राइब कयो, वीडियो के लाइक कयो, सुठो कमेंट्स करे पंहिंजे राय जो इज़हार छा करण में जेको आहे सो कामयाब थी वेंदा। ये शख्सियत अॻिते ड्रामा में अमीर पंहिंजी भेण नवाब खान खां आज़ाद कराईंदो। जाहिर उहो ई सोचींदो छा बहावल खान ऐं मूसा ई जेको आहे सो मुंहिंजी भेण खे अगवा करे विया आहिनि। त दोस्तों अॻिते ड्रामा सीरियल में इंतहाई मज़ेदार दोस्तों छा सिजावल खान नवाब खान ने हली वेंदो जेको आहे सो पंहिंजी ग़लतियुनि जो पछतावो करे ठाह करण जे लाइ अॻिते हथ वधाईंदो नवाब खान सां। छा सूरत हाल थींदी दोस्तों, छाजे करे ड्रामा इन एपिसोड में इंतहाई मज़ेदार तो छा चवंदो मुंहिंजो ऐं मुंहिंजे दोस्तनि जो ठाह कराइण इंतहाई लाज़मी आहे दोस्तों। छाजे करे ठाह खां सवाइ नवाब खान खे चवंदो त तव्हां मुंहिंजे दोस्तनि तां पुलिस जो ज़ोर जेको आहे सो घटि करायो, छाजे करे जो मां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघां ऐं उन्हनि सां इन बारे में जेको आहे सो मसइलो हल करे सघां। त नवाब खान ॿिए तरफ़ चवंदो त छा नवाब खान चवंदो त तुंहिंजे दोस्तनि मथां एतिरो तोखे भरोसो आहे, एतिरो इतमाद आहे। त ॿिए तरफ़ चवंदो त बिल्कुलु दोस्तनि ते मूंखे भरोसो आहे ऐं मूंखे दोस्तनि ते जेको आहे सो इतमाद आहे। इन जे करे तव्हांखे मां चवां थो त तव्हां नवाब खान मुंहिंजे दोस्तनि मथां जेको आहे सो ॿिए तरफ़ सिजावल खान चवंदो त दोस्त मुंहिंजो मान रखंदा ऐं मुंहिंजी इज़त कंदा, तव्हां ज़ोर घटि करायो त मां जेको आहे सो अॻिते हली ॻाल्हि ॿोल मूसा ऐं सिजावल खान पंहिंजी ग़लतियुनि जो जेको आहे सो अज़ाब सां जल्दी ठाह करण जे लाइ सिजावल खान राज़ी थींदो। छा इन जो मसइलो हल थी वेंदो दोस्तों। इन दरिया खान खे मूसा चवंदो त तव्हां सिजावल को दरिया खान खे मूसा चवंदो त तव्हां मीर जो साथ ॾियणु छॾे ॾियो दोस्तों। ड्रामा सीरियल में अॻिते जेका बि किस्त ईंदी नंबरवार तव्हांखे असां ॿुधाईंदासीं दोस्तों। ड्रामा सां असांजे चैनल सां जुड़े रहो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो दोस्तों। छाजे करे जो सब्सक्राइब करण सां तव्हांजो त हिकु रुपयो बि ज़ाया न थींदो, असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। वॾी महिरबानी दोस्तों।